हींअर जो हींअर वञी शेरल जी जांच लही अच। अलाए जो मूंखे ॾाढो ख़ौफ़ थो थिए त वरी शेरल कंहिं मुसीबत में न हुजे। मां शेरल वॾो आड़ी काप आहे, तूं हुनजो को बि ख़ौफ़ न कर। वो जिते बि हूंदो न दॿ दॿे सां हूंदो। अलाए करे नाम पातो इन कासाणी जी पिण चढ़ी के पंहिंजे मुड़सान बाप खे बख़्श न कयो त मूंखे दूर बख़्श कंदी। अदार बाबा, ओ अदार बाबा, इन्हें ॾिसो ना मां तुंहिंजो भाउ आहे शेरल, शेरल हो मां। अदा ओ सुञाण मुंहिंजा भाउ मूंखे सुञाण, मां तुंहिंजो भाउ आहे शेरल अदाए। चाचा मूंखे ख़बर आहे त मुंहिंजो शेरल बहादुर आहे, पर वरी बि तूं जांच लही अच त शेरल राति बंगले ते आहे या ॿाहिरि किथे निकिरी वियो आहे। मां बंगले ते हूंदो, मिल्कियत तमामु घणी आहे। अरबाब हे इहा मिल्कियत वंडे रहिया हूंदा। हिकिड़ी राति छा, अञा हिनखे 7 रातियूं अहिड़ी ॿियूं लॻंदियूं। ख़ुदा कंदो त शेरल पंहिंजे मिल्कियत जो हिसो खेरनि सां घर वठी मोटी ईंदो। वरी बि तूं जांच करे मूंखे ॿुधाए, न त मुंहिंजी दिलि खे ईअं सुकून कोन मिलंदो। चाचा तूं परेशान न थी माई, मां हींअर जो हींअर थो वञा। जीजा हिकु ॻाल्हि चवां, जेकॾहिं तूं नाराज़ न थी त। मिठी, मां भला तुंहिंजे मथां कीअं नाराज़ थींदसि? जेका ॻाल्हि आहे चई ॾे। जीजा ॻाल्हि ई अहिड़ी आहे न, मूंखे ॻाल्हि करण में थोरो ख़ौफ़ थो थिए। चयमि न मां तुंहिंजे मथां नाराज़ न थींदसि। जेका बि ॻाल्हि आहे तूं बेख़ौफ़ थी करे मूंखे चए। ॻाल्हि कयां थी जीजा, तूं पहिरियां सिर्फ़ु इहो सोच, जेकॾहिं हिते जी तूं बोतार हुजीं त न ॾाड़ू हुजे, न अरबाब हुजे, न शेरल हुजे, इहे अरबाब ऐं ॾाड़ू तुंहिंजा नौकर हुजनि ऐं मां तुंहिंजी ख़ासि सलाहकार खज़ान जी, त पोइ सोच तोखे कीअं लॻंदो? जेकॾहिं मां बोतार हुजां ऐं अरबाब शेरल मुंहिंजा नौकर, त पोइ